सां गॾु एतिरियूं ताक़तूं हुजनि काइनात हिकिड़े पासे ते मुझे सुणे हुसैन जो वार भी विंगो न पई करे सके पर रज़ा में राज़ी रहियो आहे छा थियो आहे रज़ा में राज़ी रहियो आहे मान तो चवां अचु भिट ते सुणे लतीफ़ ॾे वठी हलाए सुणे लतीफ़ तां करे चयो छा चयो सुणे लतीफ़ सरकार करबला जे मैदान जे ला त कज़ियो करबला जो सख्ती करबला जी आहे निसोरो ई नाज केरिंद परोड़ निराज कज़ियो करबला जो सुणे लतीफ़ सरकार बुधायो त सॼो राज़ ऐं नाज़ अज़ीज़ दोस्तो यज़ीद न खां पुछ मुझे हुसैन जी ताक़त जो अंदाज़ो यज़ीद न खां पुछ जेॾी महिल दिल पर हुसैन तलवार मथे कई आहे यज़ीद न खां रड़ियूं निकिरी वयूं छो न निकिरल ताहू करे चवण लगा निहारियो त सही रुगी तलवार या आसमान जा सब तारा चमकी रहा तलवार मथे मथे थींदी आहे इन बाज़ूअ में सुणे अलीअ जी ताक़त अचे वेंदी आहे अम्मा बतूल ॾिसी रही आहे त मुंहिंजो खीर मुंहिंजो बचिड़ो कीअं मल्हाए रहियो आहे दिल पर अली ॾिसी रहियो आहे त मुंहिंजो खून मुंहिंजो बचिड़ो कीअं मल्हाए रहियो आहे चओ त मुंहिंजो मुस्तफ़ा ॾिसी रहियो आहे त मुंहिंजो बचिड़ो वाइदो कीअं निभाए रहियो आहे जो त सुणे इस्माइल ख्वाब निभाए ॾेखारियो ऐं मुंहिंजे सुणे इमाम हुसैन चो वाइदो निभाए ॾेखारियो होॾे बि नबी जो लाला चो हेॾे बि नबी जो लाला होॾे बि ॾह जो ॾिहाड़ो आहे हेॾे बि ॾह जो ॾिहाड़ो आहे अज़ीज़ा ने मन होॾे महल मल्हाईंदे दरमियान में जन्नत जो घटो आयो आहे हिते दरमियान में मुंहिंजो मुस्तफ़ा अली ऐं फातिमा ज़हरा आया अल्लाह कुरान करीम में ऐलान करे अल्लाह कुरान करीम में ऐलान करे त हिन हाज़ा लहु अल बलाउल मुबीन हिक पीउ जे लाइ हिक पुट जो क़त्ल वॾी आज़माइश हा आज़माइश कंहिंजे लाइ चो सुणे इब्राहीम खलीलुल्लाह ला इस्माइल ज़बीहुल्लाह आज़माइश पर मुझे सुणे हुसैन ला मुझे सुणे हुसैन ला सुणो अली अकबर भी नाज़ा मासूम अली असगर भी नाज़ा भाणे जो औनो मुहम्मद भी नाज़ा भाइटियो कासिम घोट भी नाज़ा होॾे हिकिड़ो बचिड़ो रब चवे त वॾी आज़माइश आहे खानदान जो खानदान रब जे रज़ा जे लाइ हाज़िर ये कोन चइबो त अंबिया खां मुझे सुणे हुसैन जो शान मथे आहे ये कोन चइबो अंबिया जो मक़ाम अल्लाह पंहिंजो बनायो आहे लेकिन मुझे हुसैन जो सब्र रब वरी पंहिंजो बनायो आहे एड़ो साबिरीन हुसैन अज़ीज़ा ने मन जेॾी महिल कारेज़ार जे अंदर दुश्मननि खे भोर भोर कंदो मुंडियूं लाहींदो जेॾी महिल मुंहिंजा दोस्त हीअं फिरंदो आहे यज़ीदन में टाकोड़ो सभिनी सलाह कई इन तलवार खे केर अॼु रोकींदो इन तलवार अली जी के केर रोकींदो काई ताकत नाहे छो त अली अकबर जी शहादत भी कमज़ोर न कयो अली असगर जी शहादत भी कमज़ोर न कयो सुणे कासिम जे शहादत भी कमज़ोर न कयो औनो मुहम्मद जे शहादत भी कमज़ोर न कयो चइनि ॾींहनि जे उञ भी कमज़ोर न कयो इन अली जे बचड़े खे जो कमज़ोर केर कंदो सभिनी चयो असांजी तौबा भॼण जे कंधीअ ते पहुता अल्लाह जे ज़ात बा बरकात खे ईअं मंज़ूर कोन हो त हो भॼी वञनि हा त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सरदारीअ जो ताज केर पाए हा मैदान करबला
में मुझे मुस्तफा जे बचड़न के ओह ताज पारा जी रहा हन, ताज पोशी थी रही आ। अल्लाह जे ज़ात बाबरकात उन पलीतन जे दिल ऐं दिमाग में गाल विधी त मुझे महबूब जे बचड़े के तवा कोन पुजी सकंदो। शिकस्त मनी चुका हो, हाने देर न कयो। चैनी तरफन का अल्लाह अकबर आसान दियो त ॾिसो त मुझे महबूब जो बचड़ो कीअं थो सब्र में अचे। ओ मंसूर कीरे ऐं हाजी बशीर कीरे जे दावत ते अचण वारा, खुदा जे वास्ते जरा गौर कर। यजीद ने चैनी तरफन खां आसान शुरू कया। मुझे हुसैन तलवार पंहिंजी म्यान में विझण शुरू कई। मां तोखां तो पुछां, बचड़ा शहीद थी वया? बचड़ा शहीद, भाइटिया शहीद, भाणेजा शहीद। चैनी तरफन का यजीदी तीरन ऐं नेज़न सां बीठा हन। अहिड़े आलम में भी मुझे सुणे हुसैन तलवार बंद जरूर कई। कहिड़े आवाज ते? जो अल्लाह अकबर जे आवाज ते, अज़ान जे आवाज ते मुझे सुणे हुसैन दुश्मनन जे विच में भी बीही तलवार बंद करे चयो, तव्हांखे जीअं वणे तीअं कयो, मां पंहिंजे यार खे राज़ी कंदुसि। ओ हुसैनी सॾाइण वारा, आले रसूल सां प्यार करण वारा, जरा छाती त पाए पंहिंजे ईमान में। अज़ान अॼु बि ईंदो आहे, मस्जिद मां अल्लाह अकबर जो सॾड़ो थींदो आहे, हय्या अल सलाह जो ऐलान थींदो आहे, हय्या अल फलाह जो ऐलान थींदो आहे। मगर तूं दुकान ते वेठो हूंदो आहे त तुंहिंजी कचहरी बि बंदि कान थींदी आहे। दुकान तुझो बंद कोन थींदो आहे, कचहरी बंद कोन थी। आहीं केर हुसैनी? शर्म थियण घुरिजे मुसलमान तोखे। हुसैनी केड़े मुंह सां थो सॾे? मुझे हुसैन सुणे त अज़ान ॿुधण सां जान जी कुर्बानी बि हाज़िर करे छॾी। कायनात खे तरस ॾिनो मुझे दिल पर हुसैन, मुझे इमाम अली मकाम हुसैन। कायनात खे तरस ॾिनो, ओ कायनात वारो जे मां हुसैन सां प्यार था कयो। जियां अज़ान ॿुधो तीअं कारोबार बंदि करे ख़याल मां हुसैन जो दिल में कजो त मुझे हुसैन अहिड़ो सब्र कयो जो करबला जे मैदान जे अंदर जान जी परवाह न कई, पर यार खे राज़ी करण जी परवाह कई। जॾहिं इमाम अली मकाम तलवार म्यान में विधी, चैनी तरफन खां नेज़ा तीर लगा। जॾहिं इमाम अली मकाम अल्लाह जे हुक्म सां ज़मीन ते अची रहियो आहे, ज़रा तारीख़ खोल, मुअर्रिख़न खे खोल। इमाम हेठि अची रहियो आहे, घोड़े ॿई पंहिंजा मुर्तजिज़ गोॾा ज़मीन ते झुकाया त जीअं मुंहिंजे हुसैन खे धक न लॻे। याद रख मुसलमान, ओ लफ्ज़न जा तीर हणण वारा खुदा जो खौफ कर। इमाम अली मकाम जे वक्त में मुंहिंजा दोस्त ज़मीन ते आया। ये अहम ॻाल्हि ॿुधजा, अहम ॻाल्हि ॿुधजा मुसलमान। रुगी किस्सा न ॿुध, कुछ तारीख़ी हकीकतूं ॿुध ऐं उन्हनि खे सम्झण जी कोशिश कर। इमाम अली मकाम ज़मीन ते आया। मां इते बीही करे हिकिड़ो तोखे अॻु जो वाक़ियो मदीने वारे मीर जो फरमान ॿुधायां। मुंहिंजे मदीने जे मीर पंहिंजे बचड़े हुसैन खे ॿुधायो हो त बचड़ा तूं करबला में शहीद थींदे। न रुगी एतिरो ॿुधायो हो, पर इहो बि ॿुधायो त मुंहिंजा बचड़ा जेको पलीत तोखे शहीद कंदो, तुंहिंजे जिस्म खे इन पाक चेहरे खां अलॻि कंदो। मां मुस्तफ़ा ॿुधायई तो गौर सां ॾिसजा, उन जे छातीअ ते चिठीअ जा निशान हूंदा। निगाह मुस्तफ़ा दे निहार, इल्मे मुस्तफ़ा दे निहार। अॼु मुंहिंजो इमाम अली मकाम ज़मीन ते आयो, होॾा शिमरा पलीत यज़ीदी डोड़िया। हर हिकु चाहियो त मां इमाम अली मकाम जो सिर मुबारक लॻ कयां, लेकिन तारीख़ ॾे त निहार। जीअं वेझो ईंदा विया, दाहूं करे पोइते मोटंदा विया। पुछो वियो त मोटियो छो? चवनि पिया ख़ुदा जो कसम वेझो पिया थियूं त
इमाम पाक जे चेहरे मां उहो नूर पियो निकिरे जीअं आसमान मां खिवड़ किरंदी आहे। इएं टड़को थी पियो वञे, हटी पिया वञूं। छो पिया हटण? मुझे मुस्तफ़ा फरमायो त उहो कुत्तो पलीत तुंहिंजे छाती मुबारक ते वेहंदो, जंहिंजे छातीअ ते चिटरीअ जा निशान हूंदा। ॿिया आया, उन्हनि खे बिजलियूं लॻियूं, मोटी विया। पर जॾहिं शिमरो लईन आयो इमाम अली मक़ाम जे पाक छातीअ जे मथां, जिते मुझे मुस्तफ़ा करीम चुमियूं ॾींदो हो, अल्लाह कहिड़नि लफ़्ज़नि सां हिन यज़ीद खे मुस्लमान चइजे, कहिड़नि लफ़्ज़नि सां चइजे। यकीन कयो बस कलमे वारा आहिनि, इन करे ज़ालिमनि खे मुस्लमान चयो थो वञे, लेकिन कहिड़ी मुस्लमानी आहे? काबतुल्लाह में हिकिड़ो पत्थर आहे, उनखे मुझे मुस्तफ़ा हिकिड़ो दफ़ो चुमियो आहे। हिकिड़ो दफ़ो मुझे महबूब काबतुल्लाह जे पत्थर खे चुमियो। क़यामत ताईं जेको हाजी हज ते वेंदो या उम्रे ते वेंदो, जान जो ज़ोर लॻाईंदो तॾहिं हिजर असवद खे चुमी ॾेई अचां। छाजे करे जो मुझे मुस्तफ़ा चुमियो, जे पत्थर खे मुंहिंजो महबूब हिकिड़ो दफ़ो चुमे, क़यामत ताईं दुनिया उनखे चुमण जे लाइ जान जा ज़ोर लॻाए। मुझे हसन ऐं हुसैन खे त मुझे मुस्तफ़ा हज़ारे भेरा चुमियो। उन पलीत ज़ालिम यज़ीद जे मथां ख़ुदा ऐं ख़ुदा जे रसूल जी फ़रिश्तनि जी लानत हुजे। जन इमाम अली मक़ाम के कोन सुञातो, हे पलीत गोडा फनी करे मुझे दिलबर हुसैन जे पाक छातीअ ते वेठो। मुझे दिलबर हुसैन सजदे मां सिर खणी करे निहारे चयो, ओ खबीस, हे बटण त खोल, हे बटण त खोल, त मां हुसैन ॾिसां। मुझे नाने जेको फरमायो आहे त सच, पर नारो हणा जीअं जो शिमरे बटण उन जा हीअं थी विया, साम्हूं चिठीअ जा दाग नज़र आया। मुझे हुसैन दाह करे चयो, सदक़त या रसूल अल्लाह, मुझा महबूब तो सच फरमायो। ओ मुझा दोस्त अजीज, जॾहिं सिर कलम करण लाइ बि उहो थो अचे जंहिंजी मुझे मुस्तफ़ा करीम गवाही ॾिनी आहे। ॿुधाए सौदो पक्को थियल आहे या कचो थियल आहे? जवाब ॾे। पक्को सौदो थियल आहे, न त ॿुधो अथई न, काण कनी जे काण असां काणो कढूं कन जूं, न त केरु काण केरु असीं केरु कढे हा काण, हिकिड़े पुनल काण असां काणो कढियूं किन जूं। न त केरु यज़ीद केरु खौली केरु शिमरो काॾे मुंहिंजो दिलबर हुसैन। हिक करीम रब जे रज़ा जे लाइ सभु कुझु क़ुर्बान कयो। अज़ीज़ाने मन, अञा ॻाल्हि ख़त्म कान थी, सिर मुबारक अलॻि कयो वियो। ओ मुस्लमान गौर कर, टाइम घणो, ॾाढो टाइम थी वियो, 11 थी विया, 1.5 कलाक थी वियो। मां छा कयां? करबला जे मैदान मां निकिरणु आसान कोन्हे यार, करबला जे मैदान मां निकिरणु आसान कोन्हे। इंशाअल्लाह ताला वरी हिन इलाइक़े में कहिड़ो प्रोग्राम आहे? मियां मोदी साहब दुर मोहम्मद ख़ास कोली, वो हिन इलाइक़े में किथे वेंदा? ॿिए परे आहे तव्हां बस जे ख़ुदा को बस विच में बरातियूं आहिनि। जे ख़ुदा घुरियो ऐं उते अचे वियो न त ही सभु ॻाल्हियूं ॿुधो। इंशाअल्लाह ताला उते वरी इन खां अॻिते शुरू कंदासीं। काफ़िलो मुंहिंजे दिलबर हुसैन जो करबला खां ॿाहिरि कढंदासीं। पोइ जेसि ताईं काफ़िलो हलंदो इंशाअल्लाह ताला ख़ुदा चवरायो चवंदासीं, अज़ीज़ाने मन, जंहिं वक़्त में शिमरे पलीत मुझे इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक जिस्म खां अलॻि कयो। यादि रखो, तारीख़ पढ़ी ॾिसो, जेतिरा बि यज़ीदी आया हथ विझी खणनि पिया, सिर मुबारक न पिया खणी सघनि। इमाम अली मक़ाम जो चेहरे मुबारक वारो जेको हिस्सो हुननि खंजरनि ऐं तीरनि छातियुनि सां अलॻि कयो, खंजरनि सां तलवारुनि सां अलॻि कयो। मुंहिंजे इमाम अली मक़ाम जो उहो चेहरो मुबारक खणी नेज़े ते रखण पिया चाहिनि। ज़ोर लाथऊं, खणी न सघिया। ताक़त ॾियण वारो केरु आहे?
अल्लाह हर जगह ते मुझो हुसैन उन्हनि खे मञाए रहियो आहे अल्लाह जे ॾिनल ताक़त सां पलीतन मशवरो कयो वारो कयो यज़ीद मारे छॾींदो इमाम हुसैन जो त सिर बि नथो खजे वरी सभिनी पलीतन वेही मशवरो कयो हूअ कोन खजंदो ज़ैनुल आबिदीन बीमार आहे उनखे हथनि में हथ कड़ियूं हणो पेरनि में बेड़ियूं हणो उनखे मज़लूम करे वठी इमाम हुसैन जे मथां अची उन जे मथां हथ खणो एतिरो पलीतन बेहयावन ज़ुल्म जी इंतहा कई इहे कयो इमाम ज़ैनुल आबिदीन खे वठी अचे करे हथनि में हथ कड़ियूं पेरनि में डंडा बेड़ियूं हणी करे हिकु बीमार ज़ैनुल आबिदीन खे इमाम अली मक़ाम जे मथां बीहारे हथ खणी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चयो ऐ ज़ैनुल आबिदीन चओ पंहिंजे बाबे खे त हाणे मथे नेज़े ते अचे न त तुझो भी असां सिर कलम करे छॾींदासीं इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे बाबे जे चेहरे ॾे निहारे अखियुनि में लुड़का आंदा मुस्लमान सोच मंज़र कहिड़ो हूंदो निहारे चवण लॻो ओ मुंहिंजा दिल पर बाबा जीअं ख़ुदा जे रज़ा जे लाइ सब्र कयो अथव हाणे बि सब्र करे ॾेखारियो इमाम अली मक़ाम जे बचड़े जॾहिं पंहिंजे पाक ज़ुबान मां इहे लफ़्ज़ कढिया उन इमाम हुसैन सुणे जे सिर मुबारक खे उन्हनि हथ विधा न खयो इमाम ज़ैनुल आबिदीन जॾहिं हथड़ो अॻिते कयो त सिर मुबारक मथे हलियो आयो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ओ इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक नेज़े ते पहुचण खां पोइ बि छा करे रहियो हो गाला मुसलमान छा करे रहे हो सोच मुसलमान जे हुसैनी आही न जे हुसैनी आही तो हुसैनी थी ॾेखार खुदा जो कसम सच चवण ॾे मूंखे तो असांजे इन ठॻीअ वारे अक़ीदे खां त अॼु जो जेको छोरो छोरे सां न मोहबत थो करे उहो बि वधीक पाबंद आहे ईद जो ॾींहुं हिकिड़े छोरे खे ॻाढ़ी टोपी त यारनि खे ॻाढ़ी टोपी हिकिड़े छोरे जो मथो टिंड त पंजनि जो टिंड बाहे छा आहे चई मुंहिंजे यार टिंड करे या मूं बि टिंड करे अरे बा ईद जो ईद बि ईद छा आहे मूंखे ईद पंहिंजो यार आहे दुनिया जो आशिक पंहिंजे यार खे राज़ी करण जे लाइ ईद जी परवाह न कंदो आहे तूं सदाईं हुसैनी थो इमाम अली मक़ाम खे राज़ी करण जे लाइ उन जे नक्शे कदम ते नथो हली आहियां हुसैनी पर निमाज़ कोन पढ़ंदुसि पोइ हुसैनी नाही न सदाए पाण खे हुसैनी है त निमाज़ सां प्यार कर कुरान सां प्यार कर सब्र सां प्यार कर छा सां प्यार कर सब्र सां प्यार कर मज़लूमन जी मदद कर छो त करबला में जेका मज़लूमियत आई आहे क़यामत ताईं पूरी खुदा जी गवाही उन जी गवाह हुआ मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला फरमायो कुरान में या अय्युहल्लज़ीन आमनू इस्ताईनू बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन अल्लाह फरमायो ऐ ईमान वारो मदद वठो सब्र खां ऐं निमाज़ खां छा खां मदद वठो गाला मुसलमान हिकड़ा उहे वेचारा बख्तन जा टुटल जन के कुरान नजर ही को नथो अचे चवन था अल्लाह का सवा जी मदद नाजायज़ उनके इहा खबर काने त निमाज खुदा ना है सब्र खुदा ना है अल्लाह खुद फरमाए रहियो आ त सब्र खां भी मदद वठो निमाज खां भी मदद वठो यन बदबख्तन जे सुबान ते ये लफ्ज त नमाज त यजीद ने पढ़िया उन्होंने का विसरी भयो त नमाज त मुझे हुसैन भी पढ़िया शिमरा पली तो मस्त था खंजर के वार में अरे मेरा हुसैन मस्त था दीदार यार नमाज सा मुझे दिल पर अली एतरो प्यार कयो
जो हिकड़ी नमाज रुगी कज़ा थी आ त नाज़ कई मुझे मुस्तफ़ा सिच वापस घुरायो अली नमाज कज़ा करण ला तैयार ना है मुझो न सुनो हुसैन नमाज अदा करण ला तैयार अली भी अदा करे सुनो हुसैन भी अदा करे तू कज़ा भी न करी वरी चवी त आहियां अली जो आशिक अजीज़ान मन ये न कर दाहो थी मुझे सुने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती नमाज सा प्यार कर हा अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो प्यारी मुखे नमाज बिया प्यारो मुखे सब्र बिया पर मां कद सब्र वारन सा या इन करे तो चवा जो कुछ मानू तकरीरन में चवन प्या जे नमाज रब के प्यारी आ त पो कद नमाजन सा छो कोने ओ मुसलमान सदाइण वारा मुसलमान अल्लाह जी ज़ात जे कदे नमाजन सा कद हुजण जो ऐलान करे हां त पो करबला जे मैदान में हक ऐं नाहक खे केर सुञाणे हां मदीने जे साईं फरमायो त नमाज मां मुस्तफ़ा जे अखिन जो ठारा हबीब फरमायो नमाज मां मुस्तफ़ा जे अखिन जो ठारा रब तो चवे मां खुदा के नमाज एतरी त प्यारी आ जो अर्शन का मथे महबूब के घुराए तोहफे में नमाज दिनिया अचो त अल्लाह जे दरबार में सवाल कयो मौला पोई राज कहिड़ो आ मुझे बेनियाज रब फरमायो नमाज मां रब के प्यारी आ पर हर नमाजी प्यारो कोन्हे तवज्जो कजा नमाज मां खुदा के प्यारी आ हर नमाजी प्यारो कोने अब्दुर्रहमान बिन मुलजिम नमाजिया रब चवे तो नमाज मुखे प्यारी आ पर है प्यारो कोने यजीद नमाजी रब चवे तो नमाज प्यारी आ ए बदबख्त प्यारो ना है इब्ने जियाद नमाज पढ़े रब चवे नमाज प्यारी आ ए बदबख्त प्यारो ना है शिमरो नमाज पढ़े रब चवे नमाज प्यारी आ ए बदबख्त प्यारो ना है ओ मुझा दोस्त अजीज नमाज तो मुझे हुसैन भी पढ़िया रब तो चवे नमाज भी प्यारी आ त साबिर हुसैन भी प्यारो आ नमाज पढ़ण वक्त रुगी नमाज के न ॾिसणो आ इमाम के ॾिसणो आ नमाज त यजीद में भी आ नमाज त हुसैनियत में भी आ होडे नमाज त है पर इमाम यजीदी आ हेडे नमाज भी आहे इमाम हुसैनी आ मुझे दिल पर हुसैन जे गुलाम जे पोया नमाज पढ़ दे उहा नमाज तोखे कब्र में भी बचाईंदी त हशर में भी बचाए छॾींदी वो दिल खोले चो ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है अल्हम्द के अपना तो ईमान भी हुसैनी है काश जो थकल न हो जहाँ काश थकल न हो जहाँ तो मुझा दोस्त अजीज तोखे ये थकावत जे जिस्म मां कढा हाँ पर मालिक जी मर्जी आ दोस्तों इन इलाके जे अंदर बेहतरीन दोस्त आन असांजा हिकिड़ो असांजो प्यारे में प्यारो दोस्त मरहूम मगफूर फ़कीर सौदागर मेतलो
ॿुधो हूंदव मुझे हज़रत पीर मिठा साईं का पीर मिठा जो मुरीद वरी सुहणे साईं जो मुरीद वरी मुझे सजण साईं जो मुरीद कुछ ॾींहं अॻु में इन फानी जहान के छॾे पंहिंजे हक़ीक़ी जहान ॾे हलियो वियो वरन अॼु हिन महफ़िल में मुझो दोस्त कुर्बान अली मेतलो ज़रूर अचे हैं मुझो दोस्त मियां मोहम्मद रफ़ीक मेतलो ज़रूर अचे हैं पहुतुसि त दोस्तन फोन करे दोस्तन का पुछूं तो ॾे ख़बर फ़कीर आशिक आयो आहे या कोन आयो आहे रफ़ीक पहुतो आहे गॾु वेठो आहे माशाअल्लाह माशाअल्लाह पहिरीं मूंखे मैसेज पहुतो त मोहम्मद रफ़ीक चयो मां नथो अची सघां अज़ीज़ दोस्तो दुआ घुरो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांजो न मरहूम मग़फ़ूर आशिक़ मुस्तफ़ा सोने सौदागर फ़कीर जी क़बर खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ करे ऐं गॾोगॾु इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला उन पोयां जेके पंहिंजा गुल छॾिया आहिनि यानी जेके बचड़ा छॾिया आहिनि अल्लाह ताला उन्हनि सभिनी बचड़नि खे हिकिड़े ई गुलदस्ते में गुलाब जो गुल बनाए ऐं उन्हनि जी ज़िंदगी ख़ुदा सुहिणी इज़त वारी ऐं प्यार मोहब्बत सां गॾिजी उन्हनि खे गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए सोचींदा हूंदव त ख़ैर ऐं जलसो कीरनि जो तो वरी मेतलनि ॾे ओ मुंहिंजा दोस्त जन खान दिलि ठरियल हूंदी आहे उन्हनि जे लाइ दुआऊं ज़रूरु निकिरंदियूं आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला कीरनि खे सलामत रखे अल्लाह ताला महबूब जे हर आशिक़ खे सलामत रखे हर वञण वारे जे लाइ दुआ कयो पर जेको न ख़ुदा जो प्यारो हूंदो आहे ए वेठो मोहम्मद रफ़ीक मेतलो फ़कीर सौदागर जी तव्हांखे बसि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां 2012 में कॾहिं 11-12 में उन फ़कीर खे अटैक थियो नौशारे खणी विया उन्हनि ॾिसी करे चयो बा फ़कीर त पूरो लॻो पियो असांजो सिस्टम चए थो फ़कीर पूरो आहे तव्हां था चओ कराची वञी पहुता अबाए फ़कीर पूरो लॻो पियो आहे फ़कीर माठड़ी करे बिस्तरे तां लही चई हलो त हलूं घर वो जेके आगा खान में 50,000 जमा करायल हुया 38,000 उन्हनि कटे 10-12,000 में फ़कीर जो 1000 वञी खड़ो फ़कीर 2012 में दुनिया जूं मशीनियूं चवनि फ़कीर पूरो आहे पर ख़ुदा जे ज़िक्र वारो चवे त न ईअं पूरो न थींदो आहे जेके अल्लाह वारनि जा ग़ुलाम हूंदा आहिनि उहे ईअं भोगन कंदे न वेंदा आहिनि जॾहिं वेंदा आहिनि त ॿुधाए वेंदा आहिनि आख़िरी राति बि मुंहिंजो दोस्त मोहम्मद रफ़ीक मेतलो ॿुधाए पियो त नौशहर वारनि चयो बाबा ॻाल्हि त साॻी आहे फ़कीर पूरो आहे फ़कीर हले तो पियो न वञो सखर जी सखर ऐं रस्ते में बाबे जे ॻाल्हि ॿुधो तरसो त कुझु खाऊं पियूं होटल ते मानड़ी खाऊं चाहे पियूं ज़िंदगी ते भरोसो न आहे हुननि उतां व्हाट्सअप करे छॾियो ॿाहिरि पूरो थियल फ़कीर थो पियो अचेव हुते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दोस्तनि यारनि जे करे डॉक्टर इंतज़ार में जेॾी महिल गाॾीअ मां लथा जीअं ॿिया पंधु पिया कनि फ़कीर बि पंधु पियो वञे डॉक्टर पिया पुछनि मरीज़ किथे आहे मरीज किथे आहे हे छाजो कमाल आहे तोखां थो पुछां जवानी कोन ही हुस्न कोन हो पर जो मुंहिंजे पीर मिठा साईं जी उन आंगुर जो कमाल आहे मुंहिंजे सुहिणा साईं जी उन आंगुर जो कमाल आहे मुंहिंजे सजण साईं जी उन आंगुर जो कमाल आहे जेका आंगुर हिन कल्ब ते रखी अल्लाह अल्लाह जो ज़िक्र ॾिनो उहो इश्क जो जाम पिलायूं इन करे त सुहिणे सचल साईं जो ओ जंहिं दिलि पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जय दिल पीता जय दिल पीता जय दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जय दिल पीता है मस्ती दे विच मुहब जो मिलिया या मस्ती आहे न डॉक्टर चवनि त ख़तम थियो फ़कीर थी लहे हलो छा ॼाणंदा डॉक्टरनि खे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे मर्ज़ जी दवा किथे आहे हाय मस्ती ते विच मुहब जो मिलिया अल्लाहू हाय मस्ती ते विच मुहब जो मिलिया मस्ती ते विच मुहब जो मिलिया मस्ती ते मुहब जो मिलिया हस्ती हो डहरा मुझे दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जय दिल पीता जय दिल पीता जय दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जय दिल पीता जॾहिं इश्क जो जाम पी बाबू छा था चवनि ओ दर सैया दे समय सिपाही
नचण सवलो कोने हथ खण सवलो कोने खण तो सब को आ को पुट जे खुशी में को भा जे खुशी में को बाजे यार जे खुशी में खण तो आ सब को मजबूर होंदो आ इन फकीर जो हेडे राज में हथड़ो खणी नचो आ इन जे पुट जी शादी कने पर सोने सचल जे बोली ते उठी पयो आ हो दर सैया दे समय सिपाही दर सैया दे समय सिपाही अल्लाह दर सैया दे समय सिपाही दर सैया दे समय सिपाही सचल खास गुलाम ओ जे दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुताबल जय दिल पीता 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 याद रखी छॾे इश्क जो न जाम पियंदे वींदे हलियो मुर्कदो वींदे कबर में बिन डॉक्टर हुए खुर्द बीनियो रखी ॾिसंदा त कबर में भी दिल पई कंदी अल्लाह अल्लाह कुल्लु मन अलैहा फान हर शै फना थी वेंदी व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम बाकी रहण वारी सिर्फ उहा ज़ात आ पो जंहिंजे न दिल में उहा ज़ात हुजे हो मरदो किथां त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो दुआ है मैं बशीर अहमद कीरे ऐं मंजूर अहमद कीरे उन जे ॻोठ वारनि जे लाइ उन जे साथियुनि लाइ पाड़े मां कही आयल हिन वलर बिरोहिन जे लाइ उन जे बचड़नि जे लाइ परे परे खां मुख़्तलिफ़ क़ौमुनि खां माण्हू आया हो सभिनी जे लाइ दुआ है अल्लाह करे सदा आबाद हुजो सदा ख़ुशि हुजो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि सां प्यार कंदा रहिजो वरी तो चवां यादि रखी छॾियो अगरि जन्नत मुंहिंजा मुर्शिद करीम त फरमाईंदा आहिनि ओ जन्नत जे इश्क में निमाज़ूं पढ़ण वारो इन खां त भलो आहे त तव्हां रुगी जन्नत जे इश्क में निमाज़ूं था पढ़ो ओ जहन्नम खां डिॼण वारो रुगी जहन्नम जे डप खां था डिॼो पाण फरमायो ओ जहन्नम खां डिॼण वारा दोज़ख खां डिॼण छॾे ॾे यार खां डिॼ ओ जन्नत जा दीवाना जन्नत जे इश्क जे बजाय पंहिंजे यार सां इश्क कर याद रखो कुरान जी आयत तोखे ॿुधायां तोखे अल्लाह जे कुरान जी आयत ॿुधायां मूंखे हिकिड़ो जवाब ॾे तुंहिंजो इमाम केरु आहे कंहिंखे इमाम मञो थी जवाब ॾे छो इमाम हुसैन खे नथो वञी छा दिल खोले चो हथ मथे करे चो हाँ ॿुध कुरान जी आयत यौम तशहदु अलैहिम दोस्तन के जो ॾिठम त वरी दिल खुली वई यौम तशहदु अलैहिम अलसिनतुहुम व ऐदीहिम व अर्जुलुहुम बिमा कानू यअमलून अल्लाह फरमायो कयामत जो ॾिहाड़ो थींदो तुंहिंजे ज़ुबान ते तालो लॻायो वेंदो पोइ तुंहिंजा हथ गवाही ॾींदा हथ गवाही ॾींदा मुंहिंजा मौला बशीर कीरीअ जे दावत में मंजूर कीरीअ जे दावत में फ़कीर आशिक राज पर ताहिरीअ पुछो हो त तव्हांजो इमाम केरु आहे हे हथ चवंदा मौला इन शख़्स मूंखे मथे करे चयो हो त मुंहिंजो इमाम हुसैन तुझा पैर गवाही ॾींदा ओ मुंहिंजा करीम रब एतिरा मैल पधु करे तुंहिंजे महबूब जे बचड़नि जो ज़िक्र ॿुधाइण लाइ मूंखे वठी वियो हो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं तुंहिंजा हथ गवाही ॾींदा तुंहिंजा पैर गवाही ॾींदा मुंहिंजे रब जे ज़ात पंद्रहें पारे क़ुरान में फरमायो यौम नदऊ कुल्ल उनासिम बिइमामिहिम हर हिकु शख़्स खे क़यामत में सॾड़ो कयो वेंदो हुकुम थींदो त अॻियां तुंहिंजो इमाम हलंदो पोयां तूं कॾियो हलजा कुरान तो चवे यौम नदऊ कुल्ल उनासिम बिइमामिहिम हर को पंहिंजे इमाम जे पोयां उथारियो वेंदो पोइ जन जो इमाम हुसैन वो रुगी इमाम हुसैन बिनाए जो जन्नत जो सरदार जन्नत जो सरदार सरदार काॾे वेंदो पंहिंजी मिल्कियत ॾे वेंदो ॿिए पासे वेंदो जवाब ॾे
कॾहिं सोचो थी त हुन जन्नत में हज़रत आदम कॾहिं त सोचो मुस्लमान छा कयां अंदर तो फाटे यकीन कर त तुझे ॾाढो बयान कयां पर सुभाणे राति वरी गोलो दाहिरे में अलाए काॾे काॾे मालिक मंज़िलूं कयूं हन मां तोखां थो पुछां क़यामत जे ॾियारे जंहिं जन्नत जी न सरदारी मुंहिंजे हसन ऐं हुसैन जी आहे छा जी सरदारी आहे जन्नत जी न उन जन्नत में ॾाढो आदम हूंदो कोन हूंदो ॾाढी हवा हूंदी हज़रत इब्राहिम हूंदो हज़रत इस्माइल हूंदो हज़रत नूह हूंदो तमाम अंबिया हूंदा न जंहिं जन्नत में तमाम अंबिया हूंदा उन जो सरदार केरु हूंदो सोच त सही वाह मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा ही सॼो शान कंहिंजो आहे जो महबूब मुस्तफ़ा जो महबूब मुस्तफ़ा जे करे सुहिणे अलीअ खे बि इज़त मिली आहे सुहिणे अलीअ जे करे वरी हसन हुसैन खे बि इज़त मिली आहे अम्मा बतूल कंहिंजो शान बयान कयां जन के रब रखियो ई ततहीर वारी चादर में आहे नाला पंजनि जा अलॻि मुहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली जो करमुल्लाह वजहुल करीम फातिमत ज़हरा जो सलामुल्लाह अलैहा इमाम हसन जो अलैहिस्सलाम इमाम हुसैन जो अलैहिस्सलाम नाला पंजनि जा अलॻि आहिनि लेकिन घर पंजनि जो हिकिड़ो आहे नाला पंजनि जा अलॻि अलॻि नाला पंजनि जा घर पंजनि जो घर त हिकिड़ो आहे पर जो दर बि हिकिड़ो आहे घर बि हिकिड़ो आहे दर बि हिकिड़ो आहे पर चवण दे चो त चादर बि हिकिड़ी आहे अञा जे कॾहिं आख़िरी जुमिलो हिन सजण साईं जे ग़ुलाम जो ॿुधणु चाहीं चादर त हिकिड़ी आहे पर जो पंजनि ते दुरूद बि हिकिड़ो आहे इन दर खां सवा ॿी वाट कान थी पर यादि रखी छॾ इहो दर मिलंदो उन्हनि खे आहे जेके अबू बकर उमर उस्मान गद्दार न थी जा बाग़ी न थी जा जेकॾहिं अबू बकर उमर उस्मान खां नफ़रत कई त गद्दारनि जी लिस्ट में आख़िर मां चवां या न चवां ख़ुदा ऐं ख़ुदा जो महबूब थो चवे छो त मां तोखां थो पुछां मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा उमर ऐं अबू बकर खे भाकुर में सुम्हारियो आहे या कोन सुम्हारियो ख़ुदि फ़ैसिलो कर जन खे मुंहिंजो मुस्तफ़ा सुम्हारे भाकुर में दोस्त तकरीर पे कई त इमाम हुसैन जे पाक मज़ार जे 30 फुटनि जे अंदर जंहिंजी बि मज़ार आहे बिना हिसाब जे जन्नती आहे त हेॾो अहले सुन्नत जे आशिक़ जो तूं त 30 फुट थो चवीं पर असां चऊं था सुहिणे हुसैन जे मज़ार सां 30 मैलनि ताईं बग़ैर को निस्बत वारो आहे पर रूए ज़मीन ते अगरि सुहिणे हुसैन जे को निस्बत वारो आहे त बिना हिसाब जे जन्नती आहे अहले सुन्नत जो अक़ीदो आहे मां तोखां थो पुछां मुंहिंजे सुहिणे हुसैन जे निस्बत वारो रूए ज़मीन ते जिते बि क़ब्र में हुजे हो जन्नत जेको मुझे मुस्तफ़ा सां गॾु गुंबद ख़ज़रा जे हेठों हुजे हो जन्नती आहे या कोन्हे यादि रखी छॾ दुनिया क़यामत जे ॾिहाड़े क़ब्रनुमा उथी जन्नत में वेंदी लेकिन मुंहिंजो मुस्तफ़ा करीम जंहिं जॻह ते आरामी आहे उहा जॻह ई त जन्नती आहे मुंहिंजे मुस्तफ़ा सां गॾु उमर अबू बकर जन्नत मां उथी जन्नत में वेंदा उन छो त जंहिं जन्नत में आहिनि उहा जन्नत मुंहिंजे मुस्तफ़ा जी आहे वञणो कहिड़ी जन्नत में अचो जंहिंमें सरदारी हसन ऐं हुसैन जी आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए अल्लाह जी ज़ात पंहिंजे महबूब जे सदके तव्हां सां सभिनी खे अमल जी